अमरकोट ज़िले में है अहिड़ा केतिरा ई जेको बेघर थियल वेठल आहिनि। हुननि खे अमरकोट जे MP जो चवणु आहे त असां हुननि खे 19 रिलीफ कैंपूं ॾिनियूं आहिनि, पर हुननि खे अञा को बि रिलीफ कैंप में फ़ाइदो न आहे मिलियो। न हुननि खे खाधे पीते जी सहूलियत मिली आहे, न हुननि खे मच्छरदानियूं मिलियूं आहिनि, न हुननि खे टेंट वग़ैरह मिलिया आहिनि, को शइ जी सहूलियत न मिली आहे। बसि हुननि खे नाले जो जस हुजे असांजे हुननि नौजवाननि खे जेको डोनेट करी अमरकोट जे हुनर ॿोड़ मुतासिरनि खे खाधे पीते ऐं टिकियनि वग़ैरह जूं सहूलियतूं ॾियनि पिया। किन जा ॻोठ उजड़ी विया, किन खां पंहिंजा विछड़ी विया, शल करे रहम खुदा केॾो ॾुखियो ई वक़्तु आहे। किन जा ॻोठ उजड़ी विया, किन खां पंहिंजा विछड़ी विया, शल करे रहम खुदा केॾो ॾुखियो ई वक़्तु आहे। लाश कई लुढ़नि पिया, माण्हू कई रड़नि पिया, रोई से सॾनि पिया, राहूं से तकिन पिया। जो मदद कयो, जो मदद कयो, जो मदद कयो, जो मदद कयो। ते सैलाब में कुछ भी कोन बचो, बुख ते आहिनि ॿारड़ा वीरान थी वियो वेढ़ो। ते सैलाब में कुछ भी कोन बचो, दुख ते आहिनि ॿारड़ा वीरान थी वियो वेढ़ो। बस वारा ॿुधो सदा